अस्सलाम वालेकुम सरदार साहब। वालेकुम। सर जी तव्हां ही सदाबहार बस टर्मिनल कोयटा ते मौजूद आहियो। तमामु बहितरीन ऐं ख़ूबसूरत टर्मिनल आहे। हींअर तव्हां सुबुह जो टाइम आहे, अॼु तव्हां कोयटा पहुता आहियो। तव्हांजी त वॾी ख़्वाहिश हुई त कोयटा घुमूं। यार ममता सच पुछी त वाकई दिलि जी ख़्वाहिश हुई त मां कोटिया कॾहिं न आयो हुउमि त कोटिया घुमां, लेकिन अचण सां जॾहिं माशाअल्लाह ही ख़ूबसूरत मंज़र ॾिठा, ॾिसो त पोइ आसमान झुड़ी लॻो पियो आहे। सुबुह जो टाइम ई आहे पर माना झुड़ लॻो पियो आहे ऐं बहितरीनु माहौल आहे हिते माशाअल्लाह। ॾिसो त हीउ स्टाफ केॾो ख़ूबसूरत आहे, केॾी ऐं थधिड़ी हवा, थधिकार आहे, आहे, गर्मी असांजे पासे जी गर्मी आहे। तो असांजी गर्मी लॻी पई आहे, ज़ाहिर आहे मज़ो इंजॉय कयो। हा, असांजो ॿियो बि दोस्त असां सां गॾु आहे, खोखर साहब, खोखर ज़फ़र खोखर साहब, उन खां पुछंदासीं। जी ज़फ़र साहब, तव्हां बि कोयटा पहुतल आहियो। हीउ तमामु ख़ूबसूरत मंज़र ऐं पोइ तव्हांजे पस मंज़र में मस्जिद जो ख़ूबसूरत मंज़र आहे ऐं हीउ सदाबहार बस टर्मिनल जिते तव्हां मौजूदु आहियो। ज़फ़र साहब, तव्हां कहिड़े टाइम पहुता आहियो कोयटा? सभ खां पहिरियों त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, सुबुह जो टाइम आहे, फजर जो टाइम आहे। तक़रीबन असांखे कलाक खनि थियो आहे हिते पहुता आहियूं। ऐं जीअं मुमताज़ तव्हांखे ख़बर आहे त असां वटि सिंध में शदीद गर्मी आहे, असांजे लाड़काने डिवीज़न में। इन गर्मी जे माहौल खां थोरो बेज़ार थी कुझु ॾींहंनि जे लाइ सुकून वठण जे लाइ कोयटा पहुता आहियूं। ऐं सभ खां पहिरियों ही बस टर्मिनल जो मंज़र ॾिठो आहे। हिकु ख़ूबसूरत मस्जिद असांजे अखियुनि जे आॾो आहे, माहौल तमामु पुरसुकून आहे, मौसम तमामु दिलि खे राहत बख़्शींदड़ आहे। वेठा आहियूं ऐं सुकून था वठूं। असां सां गॾु असांजो पहिरीं प्यारो भाउ सीनियर साथी अब्दुल सत्तार लाड़ बि गॾु आहे। तव्हां बि माशाअल्लाह साथ जा साथारी आहियो सदाईं जीअं, सो वॾो मज़ो आहे ऐं अचणु खपे दोस्तनि खे हिते। अस्सलाम वालेकुम मुमताज़। वालेकुम अस्सलाम अदा ज़फ़र। कीअं लॻो तव्हांखे अदा जो को कोयटा जो मौसम में कीअं आयो तव्हांखे टूर जो ख़्यालु? माशाअल्लाह तमामु बहितरीनु कोयटा जो मौसम आहे। हींअर असां तक़रीबन कलाक खनि पहिरियां हिते पहुता आहियूं। दोस्त जी गाॾी अचे पई जावेद साहब जी साईं खणणु, सो हींअर सोचूं त भला सदाबहार बस टर्मिनल ते वियूं ऐं तमामु ख़ूबसूरत मंज़र आहे। तव्हां सुबुह मुंहिंजे पस मंज़र में हीअ सभु कोचूं बीठियूं आहिनि, ऑल पाकिस्तान जूं गाॾियूं हितां निकिरंदियूं आहिनि। हीअ सुबुह जो ख़ूबसूरत मंज़र, बादल आसमान में आहिनि ऐं मुकमल ब्लू आसमान नज़र अची रहियो आहे। हेॾा गाॾियूं ॾिसो ऐं मस्जिद शरीफ़, ख़ूबसूरत मस्जिद शरीफ़। सो दोस्तो असां त कोयटा आया आहियूं, दुआ कयो त कोयटा जो मज़ो बि वठूं। हितां खां पोइ ज़ियारत वेंदासीं, ज़ियारत खां पोइ थी सघे थो चमन बॉर्डर बि वञूं। इहे असांजी शेड्यूल में आहिनि राउंड ऐं इनशाला तव्हांखे वधीक अपडेट ॾींदा रहंदासीं ऐं तव्हांखे कोयटा जो बि टूर सैर कराईंदासीं, ज़ियारत जो बि ऐं चमन बॉर्डर जो बि। बड़ी महिरबानी दोस्तों। थैंक यू मुमताज़, अल्लाह ख़ुशि करे।